कॾहिं यादुनि जी वादीअ में, कॾहिं पाबनि जी चकरीअ ते, कॾहिं यादुनि जी वादी। फ़कीर साईं, सुभाणे फ़ैसिलो आहे न? हाँ ख़लीफ़ा। कर मुर्शिद खे सुवाल त मुंदर मुर्दो बणिजी वञे। जे मुर्शिद न मञो त पोइ कभी हथ जी मुड़सी फ़कीर सां फिटाइण, पंहिंजो सिर विञाइण। फ़कीर साईं, न त कब्ज़ो थी वेंदो नूर शाह नर जी मज़ार ते। ख़बर जोड़ी आहे असां, वेंदी बि असां खां। फ़कीर साईं अचई थो फॾे। फ़कीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नबू अॼु पटके सां ॾाढो थो ठहे। हा छो न, आहियूं बि ख़ूबसूरत माण्हू। अॼु फ़कीर घटि मल्हो वधीक पियो लॻे, जिन्हनि सां बि मल्ह हणणु शुरू कई थी जा। तोसां बि मल्ह करणी आहे। फतूअ सां मल्ह कीअं कंदे? फतू त फॾो, न त जॾे जो जॾो। छा थो चई ॿुधाए? माइट्री कंदे या पढ़ाए कारो इल्मु? माइट्री कारे इल्म सां न, पैसनि सां थींदी आहे नबू। ॿुधाए रक़म। पूरा 5 लख। 5 लख? हा, अधु हींअर अधु निकाह ते। नबू फ़कीर 5 लख पढ़ीस पढ़ीस करीस पूरो। हक 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 गाजन पीर खंडई खीर अड़ंग बड़ंग जलम कंग हट गाड़ी ओपरी करी चलो शो पढ़ी पटीस पाड़ घुराए कारो जिन। इन्हें भर में न भी कारा जिन नानी से धक ही मुझे मुस्तकबिल जो सोरो आ। हाँ जल्दी वे बचे थी। कारो जिन फतू ॾे, जिन खे अचणु ॾे त ख़बर पए त फतू छा आहे। फतू त फॾो, न त जॾे जो जॾो। जिन बि ॿुधनि त फतू आहे। अरे धक थो हणे जिन जी औलाद। हणी पसरी भञी विधी अथी। मां हाणे फरियाद ते थो वञा। फरियाद? हा, फतू त फॾो, न त जॾे जो जॾो। मारमा जी फ़कीर साईं। मरी आसे फ़कीर साईं, शादी करे तूं लपाटू असांजे नसीब में। हेतिरा ॾींहं तयारीअ बावजूद हमलो कामयाब न थियो। किबला माण्हू जहिड़े ते घटि आया ऐं पोइ मां पाण हलियो हुयुसि। ही ॾिसो गोली लॻी आहे। छो न आया? भरोसे वारा हथ करी हा न। किबला भरोसो ॾाढो, पर महल न कयूं। उन्हनि खे बि ॾिसी रहंदुसि, पर थोरी अटकल सां। जे माण्हू घटि हुआ त हमलो न करी हा। किबला न कयां त अवां बेइज़ती कयो आहे। अवां जी दब केरु पचाए, इन करे बाह खां लड़ी पियुसि, पर थोरी अटकल सां। सही बादशाह जो खैर। हाय मुरा चाला तो खुशा खैर। मुरा काथे गुम थियो है? तोखे ॾिठे साल थी विया है। रज़ा ये कुकुड़ केरा? मुरा ॿुधो ज़रूर हम, पर ॾिठो न हम। बेइज़ती तो करी, ठहे नथो। मुरा ही बहारो आ मुंहिंजे एतमाद वारो। हिन खां मोशो न कर। हलाए सम्झुम त नूरो नागा दखे त मौत बखे। बहारो बि बबरा, पर थोरी अटकल सां। हिन खे ॾिसी छॾ नूरा, वॾे कम जी शइ अथई। किबला इहो बि ॿुधाईंसि तूं दुश्मननि जा तरा कढी ॼाणे, पर थोरी अटकल सां। हाणे हल बहारा। जी जी सरकार, पर समझाइजोसि ज़रूर। थोरी अटकल सां, ईअं न। हाणे ॿुधायो त कीअं यादि पियुसि? नूरा 3 माण्हुनि ॾाढो तंग कयो आहे। तव्हांखे? हा यार, मुंहिंजी रेसी खतरे में पइजी वई आहे। माण्हू मूंखे कमज़ोर सम्झण लॻा आहिनि। तव्हां परेशान न थियो। तव्हां सिर्फ़ उन्हनि जा नाला खणो, पोइ वञी उन्हनि जूं क़बरूं खोटियो। छो त नूरो न आगा कखे त मौत बखे। हिकिड़ो मेहार आहे,
हाँ मेहार हाँ मूंखे मौजूद ही नथो समझे और 30 रगुन में ज़हर त कब्र में पहुंचण खां अॻु संद खां फाटी पए। सरदार नाग के न ॾकींदो आहियां। मतलब सोलो आ कहो अथव त कंहिं नाग के ॾंगियो हुजे। न अॼु तो ॿुधां कॾहिं ने पासे गौर ही न कयो अथमि। मौजो सिर हाज़िर आ तोलाए जीअं नाग के न ॾंगींदो आहे तीअं दोस्त के न ढकींदो आहे। किथे रही आ दोस्ती नूरा? भली न रही हुजे रेसे नूरे के इहो तानो न ॾे। जॾहिं मां जेल में हुअसि त मेहार ॿाहिरि हो ऐं मुंहिंजी जीजल अमर जी सार लधियूं आई। संदसि इहो थोरो लाहे ई कोन सघियो आहियां। माना त मेहार के हथ न लाहींदे। रेसे मुंहिंजे दुश्मन अम्मा के क़तल कयो जेल टोड़े पलांद कयुमि कफन दफन मेहार कयो अम्मा जो कफन लॻायां। बाक़ी ॿी ॻाल्हि करे सघां थो। कहिड़ी? मेहार के चई सघां थो त तव्हां सां न उचाए ऐं न ई कसारो थिए तव्हां सां ठही हले। ऐं जे मेहार न ठहे त पोइ मेहार के कुझु चवण बजाए पाण के शूट करे छॾींदुसि। दिलदार लाइ बि हाणे ईअं ई चवंदे। मेहार जो सोट इन जे लाइ मेहार सां मिलां थो। दिलदार कुझु बि न आहे छो त नूरो नाग आ। कखे त मौत बखे। ठीक आ बाक़ी अमीर मुझे बाग ते हमलो कयो आ मुझे ला खतरो बणजी वियो आ। अमीर के सेखत ॾेई मूंखे बाग आजो कराए ॾे। रेस बाग समझो त आजो आ अमीर समझो त उॾामी वियो छो त नूरो नाग आ। कखे त मौत बखे। हच करा ओ ये नूरा हाण अमीर के खबर पवंदी त शहरयार खान चाहे। शहरयार आहे शिकार न थींदो ॿियो। असीं आहियूं लीडर सो बि पुराणा। लीडर तां याद आयो छा? ज़मीनी चूंड पई थे फार्म भराइबो इलेक्शन लड़बी ऐं आला ऐवाननि ताईं पुॼबो ऐं पोइ शहरयार हेतिरो पितकड़ो रहिजी वेंदो। असीं मुंहं हलाईंदासीं वरक कंदासीं नारा हणंदासीं तुंहिंजी जान मुंहिंजी जान अमीर खान। वोट मिलंदा? छो न मिलंदा? कुझु पार्टी ऐं कुझु बार्टी। असीं आहियूं लीडर सो बि पुराणा। तुंहिंजो लीडर मुंहिंजो लीडर अमीर खान। तुंहिंजो लीडर मुंहिंजो लीडर अमीर खान। वक्त खां अॻे पंहिंजी एनर्जी ज़ाया न कयो। नालो छा आहे से? नालो अमीर खान अथस ॿियो छा अथस? खबर आ नालो सोलो थस। मूं अमीर सां ॻाल्हायो तोसां न बोल ॾिया। छो आई तोखे ॿुधाइण ऐं वठण। छा इहो त मोहबत जो खून तो करायो ऐं असांजो वंड हज़म कई उहो वठण। मरन पर पिटजन हेल कोन्हे मूं वटि वंड। कत्ल में शहरयार जो हथ आहे। तू समझे तो दाऊ करे मासूम थी वेंदे। गोलियुनि सां तुंहिंजो ओ जो केड़े हज़म थियल वंड ॿाहिरि कढंदुसि। रहियो मोहबत जे खून जो पलांद ओलाए वठंदुसि। ऐं तूं ॾिसोस पलांद थो ॿोलाए वठ। हेलो एसएचओ साहब सतोरी मूं खिलाफ रिपोर्ट लिखण आई आहे।
ही तुझो तकलस बाबा पुराणी समझ में ना आयो आज ताईं। कमाल आहे डॉक्टर भाई, तूं दानिश्वर थी नथो सम्झी मतिलबु ॻाल्हि जो तोखे छा ॿुधायां। तॾहिं बि त पतो पवे न। मतिलबु इश्क जो रोग वबा आहे याने वबा आहे, ऐं इश्क जी इहा कहाणी पुराणी आहे, इन करे मूंखे तख़लुस जी आयो वबा पुराणी। उनखां त भलो वबा पुराणी सदाई आहे। मतिलबु ॻाल्हि जो मक़सदु त साॻियो आहे न। मुंहिंजे गज़ल जो हिकिड़ो शेर, इश्क तुंहिंजो वबा पुराणी आहे, ओ पिरी रोग तुंहिंजो वबा पुराणी आहे। कीअं लॻे दानिश्वर वबा पुराणी जो शेर? वाह 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 वाह, अॼु त अहमद फराज़ जूं असुल सिकियूं थो लाहीं। ओ पिरी रोग तुंहिंजो वबा पुराणी आहे, वाह 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 वाह। ख़ैर त आहे कहाणीकार, तुंहिंजे मुंहं ते अॼु 12 था वॼनि। दानिश्वर कहाणी छॾायो या 12 त वॼंदा न। तूं कहाणी छा लिखंदे? वाकई बवाही सा बि पुराणी बवाही। अरे मां उन्ही कहाणी जी ॻाल्हि नथो कयां, मां हेॾो वॾो कहाणीकार कहाणी लिखी न सघंदुसि। त जंहिं कहाणी जो ज़िक्र थो करीं सा कहिड़ी आहे? मतिलबु ॻाल्हि जो उहा ज़िंदा कहाणी ॾिसणी पई। तूं ॾिसंदे मुंहिंजी कहाणी, मां वॾो कहाणीकार मुहक़िक़ तख़लीक़कार, तूं मुंहिंजी कहाणी ॾिसंदे। मतिलबु ॻाल्हि जो माफ़ी प्रोफेसर। न त वठी आ माफ़ी। सदोरी तू अञा शहर हुई छा? हाँ दिलदार। छो? बस ॻोठ जो रस्तो ॻोल्हण में देर थी वई। तू वापस पे वञे हैदराबाद? हाँ सदोरी। कॾहिं मोटने? सुतत वरंदुसि, तू परेशान न थी। सुतत भी कॾहिं? थी मोटंदुसि, हाज़िरा जो मसइलो आहे। डॉक्टर जीअं ई छॾियो सुतत हलियो ईंदुसि। गिदड़ो गिदरनि में लंबड़ मां पाण तोखे ॻोल्हियो पे, भाड़ियनि जा उठ ॿधा हूंदई मुड़स थी जाए। लीडर सां थो अटकाई, हिकिड़े फेर सां खोपड़ी खुली वेंदई। मां ख़ुदि तलाश में हुअमि तुंहिंजे, अॼु मस मिलियो आं। चालाकी थो करे, हिन हीरो न अॻियो करतब न ॾेखार, बची न निकिरंदे। सुरखरू थो थियण चाहीं, तयार थी कब्रिस्तान लाइ। दिलदार अच, छॾेस हिन जो ई भत घाटो। हेॾा काॾे हल थाणे, केस थी करे बयान ॾे। वे गाड़ीअ में नालो सोलो अथसि, अॼु कीअं छॾिबो? खबरदार वेझो न अचिजां। शींहं ज़ख़्मी थियण खां पोइ बि शींहं हूंदा आहिनि, हली मरी छो न वञनि। ख़ामोश थी। न दिलदार न, छॾेस, गलीज़ रात में हथ न रंग। छॾ सदोरी, अस्पताल थो वञा, न त हिनखे ॿुधायां। बाहिर तुझो हैदराबाद पहुचण ज़रूरी आहे। मोल जो शिकार मुंहिंजो शान नाहे, जेकॾहिं बचो न त ख़बर पवंदसि त ॿी जंग मुंहिंजी कंहिं विञाई। दिलदार छॾ, तोखे मुंहिंजो कसम आहे। सदोरी सदोरी, हिन मिरुअ जे लाइ कसम थी विझे। तूं हल, बिना देर हली वञ। हल मां ॾिसां, हल।